तव्हांजे हिसाब सां तव्हां जीअं त इलाहियुनि खे ॻायो बि आहे, शाइरनि खे, अॼु नौजवान शाइरनि खे बि तव्हां ॻायो आहे, जीअं रुबीना जो या तव्हां रुखसाना प्रीत जो ज़िक्र कयो, रुबीना ब्रो जो, त तव्हांजे हिसाब सां शाइर कहिड़ो सुठो आहे, जेको किताब लिखे थो या जेको ॻायो वञे थो? ॾिसो, इहो सुवालु ॾाढो ॾुखियो आहे। किताब त हाणे हर को किताब थो छपाए, जेके किताब छपजनि था सभु बि एॾा अदबी ऐं मयारी किताब न आहिनि। वरी साॻिए नमूने सां जेके वरी असांजा उहे किताब वारा माण्हुनि खे वञी तुफ़नि में हिरायो अथऊं, ॾाढा तुफ़े खां सवाइ माण्हू जी कोई जान नथी छुटे। हाणे जेके बाक़ी बचिया उहे ॻाइण वारा हिसाब सां त उहे बि ॻाइजे बि त नकुल थो न, हिंदुस्तान जी गाननि जूं धुनुनि ते नकुल ते ॻाइजे थो, ऐं उहे माण्हू जेके शाइरी कनि था उहे उन्हनि खां ॻाराइनि था ऐं उन्हनि जे घरनि में वञी या उन्हनि खे किताब ॾेई पंहिंजो किताब पंहिंजी शाइरी ॻाराइनि था। उहा हिकु त जेकॾहिं का सुठी शाइरी आहे त उहा उन नकुल धुन में, उहा नकुल धुन हाणे हिन उमिरि में मूंखे त यादि आहे त लता मंगेशकर जो कहिड़ो कलाम आहे या मोहम्मद रफ़ी जो कहिड़ो कलाम आहे या मन्ना डे जो या मुकेश जो कहिड़ो कलाम आहे, उन जी धुन ते ई ॻाए थो। त माना असांजे ज़हन में त उहा धुन थी हले न, उहो शाइर केतिरो बि सुठो हुजे, उन शाइरी केतिरी बि सुठी कई हुजे, मूंखे त कोन थी ॿुधण में अचे, मूंखे त उहा धुन थी यादि अचे। अहिड़े नमूने असांजे जेके घणा ॻाइण आहिनि उहा सुठी शाइरी नथा ॻाइनि। अहिड़े नमूने जेके किताब छपाइनि था उहे बि के एॾी सुठी शाइरी उन्हनि किताबनि में कोन्हे। मूंखे दोस्त पंहिंजे तोहफ़ा करे मोकिलींदा आहिनि, घटि घटि घटि, ऐं ख़ुदि जेके आहिनि असांजा 3 या 4 सुठा शाइर आहिनि जिन खे चइजे हिन महिल लिविंग में असांजी रुबीना वाक़ई माशाल्लाह सुठी शाइर आहे, इन में को शक कोन्हे। उल्फत हाणे शुरू कयो आहे त उहा बि सुठी शाइर आहे। असांजी हिन में कहाणीअ में यास्मीन चांडियो आई आहे, असांजे शाइरीअ में सीमा अब्बासी आई आहे। भई ॾिसो, मां उनखे चवंदो आहियां इन्हनि भेनरुनि खे त भई तव्हां नंढे हूंदे भाउरनि खे संभालियो, वरी घर जो कमु कयो, वरी अटो बि ॻोयो, वरी साईं भाउरनि जे लाइ मानी बि पचाई, भाउरनि जा दड़का बि सटा उन्हनि खे, पोइ वरी तव्हां शाइरी बि कयो था ऐं पोइ पाड़े वारा चवंदा हाणे ॾिसो छोकिरी साईं शाइरी पई करियो। इन्हनि सभिनी ताननि तुनकनि जे बावजूदि तव्हांखे सलाम, तव्हां जेको कुझु कयो था शाबस आहे उन्हनि खे, औरतुनि खे ख़ासि तौर ते। मर्द खे छा आहे, मर्द हितां हुतां करे पंहिंजो कुझु न कुझु कैसेट जो नमूनो आहे या किताब जो नमूनो आहे छपराई करे पंहिंजो शाइरी उन ॻाल्हाइनि था। छोकिरियुनि खे सलाम आहे। असांजे जेके शाइर आहे शहर खां पोइ, शहर इमदाद खां पोइ असां वटि हिकिड़ी वॾी खेप आई आहे, तमामु घणी खेप आहे। जेकॾहिं शाइरनि जो नालो खणा त मां सम्झां थो त हिकिड़ो पूरो किताबु भरिजी वेंदो, एतिरियूं शाइराऊं थी वियूं आहिनि। ऐं ख़ुदि मर्द शाइरनि में बि ऐं अलाह साईं जो शुक्राना आहिनि, इमदाद जीअरो आहे, इमदाद जे बि लेवल जो शाइर ऐं कुझु दोस्त हुनजी मुखालफ़त में घणो कुझु लिखनि था, पर मां चवां थो माण्हुनि शाइरी पढ़ी कान्हे इमदाद जी, हुनजी मुज़ामती शाइरी, हुनजी रोमानवी शाइरी, हुनजी समाजी शाइरी, हुनजी नसीहत वारी शाइरी कंहिं पढ़ी कान्हे, पढ़णु घुरिजे। ऐं अहिड़े नमूने असांजो जेको शाइर आहे छपिजे थो किताब, उहे सभु नथा पढ़नि, ऐं अहिड़े नमूने कहाणी या नावल जेको लिखिजे थो सभु नथा पढ़नि। तव्हां ईअं यकीन सां मां चवां थो त जेके दोस्त उन्हनि खे तोहफ़े में ॾेई था अचनि न, उहे बि नथा पढ़नि चंद माण्हू था, ऐं उहे चंद माण्हू ई हुन ते का तनक़ीद या तबसरो करनि था, बाक़ी मिड़ई ख़ैर आहे।